कमल पाड़ू पाताल में भोर भिरे आकाश बिनी संधी गालड़ी राज का आंदी रास तह इश्क के शाबास जय मोहब्बती मेड़िया सिंधी ॿोली जी आलमी कॉन्फ्रेंस के मौके ते सिंधी ॿोली के तमाम आशिकन सान्या वंदन ऐं घण घुरन के युसरा अब्बासी तरफा दिल की गहराइन से भलीकार। अॼु जे इन सेशन जेंडर ऐं लैंग्वेज में असीं पंहिंजे महिमाननि के वेलकम करूँ था। ऐं सभ खां पहिरीं मां मारिया मेमण साहिबा जो तारुफ़ कराईंदी हलां त संदन अॼु जो जेको मक़ालो आहे जंहिंजो ततू पेश कंदियूं उहो आहे सिंधी लिटरेचर एंड द डिस्कोर्स ऑफ विमेन इन सिंधी शॉर्ट स्टोरी। संदन तालुक़ एंथ्रोपोलॉजी शोबे सां आहे ऐं पाण सिंधी यूनिवर्सिटी जामशोरो मां BS करे चुकियूं आहिनि। मां खेनि गुज़ारिश कंदसि त स्टेज ते अचनि ऐं पंहिंजे मक़ाले जो तत पेश कनि। तव्हांजी भरपूर ताड़ियुनि जी गूंज में मारिया मेमण। So my research topic is Sindhi literature and the discourse of women and Sindhi short stories. Basically जो मुझे research जो topic का वो Sindhi literature जे अंदर जो Sindhi short stories होंदियूं आहिनि उन्हनि में जो women जो discourse आ उनखे कहिड़े तरीक़े सां represent कियो आहे Sindhi female writers। मुझो जो focus आ majorly वो Sindhi female writers ते आ त जेके Sindhi female writers आहिनि as we know all about the women are the subjugated and oppressed part of our society। त हाणे जेके औरतुनि जा मसइला आहिनि घरेलू थी विया डोमेस्टिक वायलेंस थी वई सोशल इशूज़ थी विया या जेके बि सोसाइटीअ में इशूज़ आहिनि वुमेन खे उन्हनि खे जेके सिंधी फीमेल राइटर्स आहिनि उन पंहिंजे सिंधी शॉर्ट स्टोरीज़ जे थ्रू उनखे डिस्कोर्स में कीअं आंदो आहे। माना बेसिकली ही जेका मुंहिंजी रिसर्च आहे उहा टेक्सचुअल एनालिसिस आहे। जेको सिंधी लिटरेचर आहे उन में जेके सिंधी शॉर्ट स्टोरीज़ हूंदियूं आहिनि उहो असांखे ख़बर आहे त हिकिड़ो वाइटल रोल प्ले करनि थियूं समाज जी अकासी करण जे लाइ। जेके सिंधी शॉर्ट स्टोरीज़ हूंदियूं आहिनि उन में जेके बि सोसाइटीअ में शयूं हैपन थियनि थियूं उहे असां सिंधी शॉर्ट स्टोरीज़ जे थ्रू रिप्रेज़ेंट कंदा आहियूं। पोइ उहे सोशल कमेंट्री हुजनि सोशल कॉन्टेक्ट्स हुजनि कल्चरल प्रिजर्वेशन हुजनि लैंग्वेजिस जे बारे में हुजनि या फिर वॉइस एंड मार्जिनलाइजेशन हुजनि। मुंहिंजो जेको मेजरली फोकस आहे उहो विमेन ते आहे। विमेन में जेके बि विमेन जा जेके सोसाइटल इशूज़ आहिनि उहे सिंधी शॉर्ट स्टोरीज़ जे थ्रू कहिड़े तरीक़े सां रिप्रेज़ेंट कया विया आहिनि। अगरि सिंधी शॉर्ट स्टोरीज़ ते विमेन जी ॻाल्हि कयूं त विमेन ते इलाही तमामु घणो कमु थियल आहे ऐं जेके सिंधी फीमेल राइटर्स आहिनि उन्हनि तमामु कमु कयो आहे। जीअं तनवीर जुणे जो थी वई मैडम महताब महबूब आहे नूरुल हुदा शाह आहे शबनम गुल आहे मैडम समीना मेमुण आहे उनजी कुझु कहाणियूं आहिनि। जीअं हिकिड़ो किताबु अथसि तिरविरो उन में हिकिड़ी बहितरीनु कहाणी आहे ॾाहियूं ॾुख ॾिसनि। त हाणे उन में जेके औरत जो जेके अहसास आहिनि पीड़ाऊं आहिनि उन्हनि खे उन बयानु कहिड़े तरीक़े सां कयो आहे। बट मूं पंहिंजी जेका स्टडी आहे उहो ॿिनि केस स्टडीज़ ते मुश्तमिल आहे जेके मूं ॿ शाहकार कहाणियुनि जो सलेक्शन कयो आहे। थर्ड स्लाइड हिकिड़ी जेका बहितरीनु राइटर आहे मैडम नूरुल हुदा शाह जंहिंजी शाहकार कहाणी आहे जलावतन ऐं सेकेंडली जेका आहे मैडम महताब महबूब जंहिंजी कहाणी आहे चांदीअ जूं तारूं। बेसिकली जेका मुंहिंजी स्टडी आहे उहो क्रॉस कंपेरेटिवली स्टडी आहे त जेके ॿ फीमेल राइटर्स आहिनि उहे औरतुनि जे जेके उधम आहिनि पीड़ाऊं तकलीफ़ूं उन्हनि खे पंहिंजी शॉर्ट स्टोरीज़ जे थ्रू कहिड़े तरीक़े सां रिप्रेज़ेंट कयो आहे। मुंहिंजा जेके ऑब्जेक्टिव्स आहिनि रिसर्च जा उहे आहिनि त औरत जेके वॉइस आहे उहे कहिड़े तरीक़े सां टेक्स्ट जे अंदरि रिप्रेज़ेंट कयो वियो आहे। मतिलबु जेके उन जा पावर डायनामिक्स आहिनि उहे जेके विमेन जे सोशल लाइफ में हैपन थियनि था उन्हनि जे पावर डायनामिक्स जी कहिड़े तरीक़े सां टेक्स्ट जे अंदरि अकासी थियल आहे। जेके सबजुगेशन आहिनि ऑपरेजन आहे उनखे कहिड़े तरीक़े सां बयानु कयो वियो आहे टेक्स्ट जे अंदरि। मार्जिनलाइजेशन आहे असांजी सोसाइटीअ में अगरि असां मार्जिनलाइजेशन जी ॻाल्हि कयूं त असांजी सोसाइटीअ में जेके डोमिनेटिंग कास्ट आहे उन में जेका औरत आहे उहा मार्जिनलाइज़ आहे। हाणे उन मार्जिनलाइजेशन खे या डोमिनेटिंग कास्ट खे पंहिंजी टेक्स्ट जे अंदरि कहिड़े तरीक़े सां बयानु थियल आहे उनखे मां प्रेज़ेंट कंदमि। जीअं त मूं ॿुधायो त जेका मुंहिंजी स्टडी आहे उहा कंपेरेटिवली स्टडी आहे। मैडम महताब महबूब जी स्टोरी आहे चांदीअ जूं तारूं ऐं मैडम नूरुल हुदा शाह जी स्टोरी आहे जलावतन। हाणे उन में जेके औरत जा जेके सोशल
चैलेंजिस आहिनि जेके उहो फेस थियूं करनि, जेके उन जा पीड़ाऊं आहिनि, उन जूं तकलीफ़ूं आहिनि, उन्हनि खे कहिड़े तरीक़े सां बयानु थियूं करनि। त जलावतन में हिकिड़ी फीमेल करेक्टर बयानु कयल आहे, मरियम हुसैन। हाणे हाउ द मरियम हुसैन वॉज फाइटिंग, हुन जेका नंढपण खां वठी जेका जवानीअ ताईं उन जी जेका करेक्टर शो कयो वियो आहे, ऐं सोसाइटी जेके असांजा सोशल नॉर्म्स आहिनि उहे कहिड़े तरीक़े सां उन औरत खे रिप्रेज़ेंट कया विया आहिनि, हितां जी माइंड डिपिक्शन उन जी कहिड़े तरीक़े सां थियल आहे। मतिलबु औरत छा आहे, मर्द छा आहे, सोसाइटी छा आहे, ऐं उहे जेके असांजा सोसाइटल जेके नॉर्म्स आहिनि उहे उन औरत खे कहिड़े तरीक़े सां जकड़नि था। पंहिंजे सिंधी समाज जे अंदरि जेके सोसाइटल नॉर्म्स आहिनि, जॾहिं हू नंढड़ी आहे, जॾहिं हू बालक आहे, इवन शी डोंट नो अबाउट हर सेल्फ त वॉट आई एम, त उन ते जेके सोसाइटल चैलेंजिस आहिनि, सोशल नॉर्म्स आहिनि, उहे कहिड़े तरीक़े सां मड़नि था। पर जॾहिं हू वॾी थी थिए, दुनिया खे सम्झे थी, अॻिते वधे थी, पढ़े थी, त शी वॉज फाइटिंग टू हर सेल्फ, शी वॉज आंसरिंग, शी वॉज क्वेश्चनिंग टू हर सेल्फ कि वॉट आई एम डूइंग एंड वॉट इज़ द सोसाइटी बेसिकली डूइंग। सो जॾहिं हू मरियम हुसैन हिकिड़ो करेक्टर आहे, हू जॾहिं हू नंढी हूंदी आहे त हुनजी हिकिड़ो ॾाॾीअ जो करेक्टर शो ॾेखारियल आहे। त हू जॾहिं सफ़ा नंढड़ी हूंदी आहे त हुनखे इहो शो करायो वेंदो आहे त भई तूं जॾहिं ॿाहिरि वञी थी, इवन तूं घर में बि आहे त तुंहिंजो मथो ढकियलु हुजे, अगरि जे तुंहिंजो हिकिड़ो बि वार नज़र अचे थो त तूं ॾोही आहे, तूं गुनहगार आहे। उन खां अलावा जे अगरि ग़लतीअ सां गैर मुहरम जी तोते नज़र पइजी थी वञे त तूं गुनहगार आहे, तूं ॾोही आहे, ऐं अलाह ताला जी तरफ़ां तोते अज़ाब नाज़िल थींदो। हाणे इन शइ खे मैडम नूरुल हुदा, असांखे ख़बर आहे हिकिड़ी बहितरीनु राइटर आहे, हू पंहिंजे टेक्स्ट जे अंदरि कीअं थी आणे, चए थी त तूं त अज़ल खां ई मूंखां उत्तम रहीं, सजदे जे लाइक़ु ऐं क़ाबिले एतिराम, पोइ उन शिकस्त खे पंहिंजो भाग छो न चवां जेका अज़ल खां ई करम में लिखियलु आहे। मरियम हुसैन, शी वॉज टॉकिंग टू हर सेल्फ, बेसिकली शी वॉज टॉकिंग टू हर सेल्फ, हर सोल, एंड इवन शी वॉज रेजिस्टिंग टू हर सेल्फ, बट शी कान रेजिस्ट टू द सोसाइटी। ऐं वरी चवे थी असां औरतूं उन ग़रीब माण्हुनि वांगुरु आहियूं जेके जहाज़ जो सफ़रु अफोर्ड न करे सघंदा आहिनि, मथो ढकियां त बि मां, बदन लिकायां त बि मां, ऐं नज़रूं हेठि करे हलां त बि मां, ऐं मलाइक ॾंब ॾियनि पोइ बि मूंखे। सो मतिलबु इहे जेके मल्टीपल क्वेश्चन्स आहिनि, मतिलबु हू सोचे थी त जॾहिं अलाह ताला हीअ असां सां डिस्क्रिमिनेशन न कई आहे, जॾहिं आदम खे तड़े जन्नत मां कढियो वियो त उन सां गॾु हवा खे बि मोकिलियो वियो, पर जॾहिं असां हिते सोसाइटी में अचूं था त पार्टीशन्स था थी वञनि, माना पार्ट्स था थी वञनि, वी आर नॉट इक्वल नाउ। हाणे वॉइस एंड रिप्रेज़ेंटेशन, माना पावर डायनामिक्स थी हिते शो थिए त कहिड़े तरीक़े सां हूअ पंहिंजो वॉइस थी उथारे, ऐं इहा शइ टेक्स्ट जे अंदरि मैडम नूरुल हुदा कहिड़े तरीक़े सां रिप्रेज़ेंट थी करे। शी वॉज थिंकिंग एंड सेइंग, मर्द हमेशह हाकिम ऐं औरत महकूम छो, माना हूअ मर्द सां नथी विड़े, हू मर्द खे नथी चवे, हू सोसाइटल नॉर्म्स जे बारे में ॻाल्हाए थी, जेके असांजे सोसाइटीअ में जेके कल्चरल सोशल नॉर्म्स आहिनि उन ते सवाल उथारे थी, ऐं इक्वालिटी जी ॻाल्हि थी करे। ऐं पोइ वरी चवे थी त तूं मुंहिंजे जन्मनि जो साथी, मुंहिंजे हर गुनाह में हिकु जेतिरो शरीक, जन्नत मां तड़जी गॾिजी निकितासूं, पर हेठि धरतीअ ते मूं हर गुनाह जी सज़ा हिकिले सर भोगी बिना तुंहिंजी इमदाद जे, ऐं उहा मुंहिंजे लाइ काई शिकस्त हुई, पर मां जंहिं हर शिकस्त बिना जंग जोटण जे क़बूले वरिती, अॼु मां बेनाव जीत जो ऐलान बिना जंग जोटण जे कयां थी, पंहिंजो पाण मूं लाइ अहिड़ो माणिक बणिजी वियो, न लिकाए थो सघिजे ऐं न वरी उछलाए थो सघिजे। मतिलबु हू पंहिंजे पाण मां बेज़ार आहे, इवन शी इज़ टोटली अफ्रेड ऑफ हर बॉडी, त मां हिन खे छा कयां। जॾहिं मरियम हुसैन हिकिड़ो करेक्टर आहे, वॾी थी थिए, यूनिवर्सिटी में पढ़े थी, 4 माण्हुनि सां गॾु वेहे थी, बेसिकली को एजुकेशन में हिकिड़ो मेल फीमेल गॾिजी पढ़नि था, त हू पंहिंजे पाण खे गुनहगार थी सम्झे त ग़लतीअ सां बि मुंहिंजी मर्द जी नज़र मूं ते पइजी वई, हाणे मां छा आहियां, मां सिनफुल आहियां। उन खां पोइ रिज़िस्ट थी करे जेको कल्चरल नॉर्म्स आहिनि, जेके ट्रेडिशनल माइंड मैपिंग थियल आहे जेका, उनखे रिज़िस्ट थी करे
and again she was saying to herself, अॼु मां मरियम हुसैन तोखां मुनकर थी थियां. माना हू हिते सम्झण जी ॻाल्हि हू मेल खे नथी चए, वरी बि उहो सोसाइटल नॉर्म्स जे ख़िलाफ़ रेज़िस्ट थी करे जेके असांजे पंहिंजे सिंधी समाज में जेके इहे नॉर्म्स ठहियल आहिनि. बिना के माफ़ीनामे जे अॼु मां तुंहिंजी हाकिमत खां बग़ावत थी कयां. तोखां पोइ मूं पाण खे बिशारत ॾिनी हुई त घटि में घटि तूं मरियम हुसैन मर्द जे नस्ल जे वाधारे लाइ नाही मोकिली वई. तूं त सिंध जी उदास धरतीअ ते कंहिं मुक़दस किताब समा नाज़िल कई वई आहे. तूं मरियम हुसैन शाह जे रिसाले जो पहिरियों बेत आहीं. बेसिकली यू आर द वर्ड्स ऑफ अवर ग्रेट पोएट शाह अब्दुल लतीफ़ भिटाई एंड यू आर मोर देन दैट. माना हू पंहिंजे पाण खे उत्साह थी ॾे ऐं पंहिंजे पाण सां ॻाल्हाए थी. सबजुगेशन ऐं ऑपरेशन खे कहिड़े तरीक़े सां बयानु कयो वियो आहे, मतिलबु जेका साइकोलॉजिकल मैनिपुलेटेशन आहे. असां वटि साइकोलॉजिकल मैनिपुलेटेशन शुरूअ खां ई आहे. माइंड मैपिंग डिपिक्शन जॾहिं असां घरनि में पैदा था थियूं, असां पंहिंजे पाण खे एतिरो नथा सुञाणूं, असां ते जेके कल्चरल नॉर्म्स आहिनि उहे मढ़िया था वञनि. पर जॾहिं असां सम्झणु शुरू कयूं था त उन ते रेज़िस्ट था कयूं. त जेके हुन जी ॾाॾी हुन ते माइंड मैपिंग करे रही आहे उहो सोचे थी ऐं पोइ उन जूं जेके निंडूं आहिनि उहे हराम थियूं थी वञनि. हाणे उहा मैडम कीअं बयानु कई आहे पंहिंजे डिस्कोर्स जे अंदरि. चवे थी, ज़ाल जे बदन में शैतान लिकल हूंदो आहे, रनू न विहंदी कयो नामुहरमनि जे साम्हूं. सो ईअं पंहिंजे बदन खां ई नफ़रत थी पयमि. हराम ऐं हिलाल जी उहा खूनी जंग ऊंदाही रातिनि में बि जारी रही. मतिलबु हू छा थी करे विढ़े थी. इवन द वुमन हेट हर बॉडी एंड शी हेट हर फॉर बीइंग अ फीमेल. मैडम नूरुल हुदा जी स्टोरी भई बयानु कयां. हाणे थोरो मैडम महताब महबूब जी स्टोरी आहे चांदीअ जो तारो, उनखे थोरो बयानु कंदी हलंदमि. त उन में जेके डोमिनेटिंग कास्ट आहिनि उन में औरत मार्जिनलाइज़ कीअं आहे. पंहिंजी सिंधी समाज में जेके डोमिनेटिंग कास्ट आहिनि, बज़ाहिर जेके महलनि में या वॾनि माड़नि में औरतूं रहनि थियूं, चारि दीवारुनि में बंदि आहिनि. असांखे उहे जेके वॾा महल हूंदा आहिनि, माड़ियूं हूंदियूं आहिनि, उहे ॾिसण में त तमामु घणियूं बहितरीनु लॻंदियूं आहिनि. पर अंदर में जेके उते औरतूं रहनि थियूं, उन जी जेका ख़ाली पणो आहे, जेका उन जी पीड़ा आहे, जेको उहे जेके छा थियूं महसूसु कनि. हाणे उन शइ खे कहिड़े तरीक़े सां मैडम महताब महबूब बयानु थी करे. बेसिकली उते हिकिड़ो कैरेक्टर हूंदो आहे रईसज़ादी राहत. उनखे को डिसीजन मेकिंग जो पावर न हूंदो आहे. हू कुझु बि नथी चई सघे, हू कुझु नथी ॻाल्हाए सघे. इवन हुननि खे अहिड़नि कास्टनि में हिते अञा त हाणे 21st सेंचुरी आहे, काफ़ी शयूं इम्प्रूव थी चुकियूं आहिनि, पर काफ़ी शयूं अञा उते ई आहिनि. त उते जॾहिं तव्हां उन कास्ट में ॾिसंदव, काफ़ी कास्ट में, त उते तव्हांखे अगरि मर्द न हूंदो त औरत वेठी हूंदी आहे, उते शादियूं न आहिनि थींदियूं. त हिते बयानु कयो आहे मैडम त ज़िंदगी रईसज़ादी राहत जी ज़िंदगी जो हुई, जीअण हिन जे नसीब में न हुयो. हिन खे ईअं महसूसु थींदो हो ॼण त चांदीअ जी तारुनि में हिन खे एतिरो त मज़बूतीअ सां जकड़ियो वियो आहे जो संदसि जिस्म ते ज़ख़्म जा निशान थी पिया हुजनि. मतिलबु हू सबजुगेट आहे, हू मार्जिनलाइज़ आहे सोसाइटीअ मां. हुनखे जेके सोशल नॉर्म्स आहिनि, हुन जे घर जा नॉर्म्स ठहियल आहिनि, उहे हुनखे अॻिते वधणु नथा ॾियनि. हिते मूंखे हिकिड़ी ग्रीक जी मिथोलॉजी यादि थी अचे त विमेन आर द हाफ ऑफ द मेल. जेका औरत हूंदी आहे उहो मर्द जो अधु हूंदी आहे. पंहिंजे सिंधी समाज में बि इहा कहाणी चई वेंदी आहे. पोइ जेका औरत आहे उहा हमेशह पंहिंजे अध जी तलाश में हूंदी आहे. अहिड़े ई तरीक़े सां मर्द बि पंहिंजे अध जी तलाश में हूंदो आहे. त इहा हिकिड़ो बेसिक राइट हूंदो आहे. मां सम्झां थी हिकिड़ो बेसिक राइट आहे. ऐं हिकिड़ी डीलिंग हूंदी आहे जेको ॿ पार्टनर मिली करे पंहिंजी पूरी ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि. त अहिड़नि कास्टनि में औरतुनि खे इहो राइट न हूंदो आहे त तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ जो को फ़ैसिलो करे सघो. पाण हुयूं मैडम मारिया मेमण साहिबा ऐं संदन जेको मौज़ू हुयो उहो हो महताब महबूब ऐं नूरुल हुदा शाह जी कहाणियुनि जो तक़ाबुली जाइज़ो या अभ्यास. ऐं तमामु बहितरीनु हुननि पंहिंजो तर्क पेश कयो. इन खां पोइ मां नेक्स्ट स्कॉलर अली मेमण साहब जिन खे गुज़ारिश कंदसि त हू अचनि. हू हिकु हिस्टोरियन आहिनि ऐं पंहिंजो मक़ालो पेश कनि. अॼोको जेको मुंहिंजो टॉपिक आहे उहो आहे मेमोरी साइलेंस एंड द जेंडर्ड एक्सपीरियंस ऑफ पार्टीशन इन सिंधी लिटरेचर. Sindhi women's partition fiction challenges state-centric historiography by craving emotions such as melancholy, nostalgia, silence, etc. as legitimate historical archives.
कॉलोनियलिज़म जीअं एंड थिए थो त पार्टीशन थिए थो। पार्टीशन जे नतीजे में पंजाब जा 2 टुकर थियनि था ऐं बंगाल जा 2 टुकर थियनि था, हिंदू मुस्लिम सिख फसाद शुरू थी था वञनि ऐं हिकिड़ो पूरो ट्रोमेटिक पीरियड शुरू थो थी वञे, जंहिंजे बुनियाद ते तव्हांजो हिंदुस्तान ऐं पाकिस्तान छा था कनि, स्टेट सेंट्रिक हिस्टोरियोग्राफी था कनि। हिकिड़ो आम मशहूरु ज़ुबान में चयो थो वञे त अॼुकल्ह जेका हालांकि ॻाल्हि रद्द थी चुकी आहे, उहो कल्ह बि स्किट में बि चयो वियो हुयो त जेका ॿोली आहे उहा आम वाहिपे जे लाइ मैसेज पुॼाइण जो हिकिड़ो ज़रियो आहे, पर मां सम्झां थो ऐं ज़्यादातर स्कॉलर बि सम्झनि था त ॿोली सिर्फ़ु इन ॿोली जो सिर्फ़ु इहो फंक्शन आहे त असां पैगाम हिक ॿिए खां पहुचाए सघूं। ॿोली मज़बूत आहे, ॿोली पंहिंजो पाण में हिकिड़ी ताक़त आहे, हिकिड़ो ऑर्गेनिक स्ट्रक्चर आहे जेको ज़िंदा हुजे थो ऐं पावर जी अलामत आहे। हिकु ज़िंदा दिलि ॿोली या हिकिड़ी जेका ताक़तवर ॿोली हूंदी आहे उनजो मेन सभ खां वधीक कंपोनेंट इहो हूंदो आहे त उनजो जेको लिटरेचर हूंदो आहे ॾाढो स्ट्रॉन्ग हूंदो आहे। हाणे मां बेसिकली छा थो चवणु चाहियां पंहिंजे रिसर्च पेपर जे अंदरि, इहो थो चवणु चाहियां त जेका स्टेट सेंट्रिक हिस्टोरियोग्राफी थी आहे, जंहिंजे बुनियाद ते तव्हांजा हे मुल्क पंहिंजी नेशन बिल्डिंग प्रोजेक्ट खे हलाइनि पिया, हिंदुस्तान ऐं पाकिस्तान, उन्हनि खे जेको सिंधी लिटरेचर आहे जेको पार्टीशन खां बाद में सिंधी वुमेन लिखियो आहे पर्टिकुलरली, उहो चैलेंज था कनि। उहो कीअं था चैलेंज कनि, जेको उनजे अंदरि लिटरेचर जे अंदरि इमोशन इस्तेमालु थियल आहे। बिकॉज़ कहिड़ो बि तव्हां लिटरेचर पढ़ंदव पर्टिकुलरली फिक्शनल लिटरेचर, उनजे अंदरि इमोशन हिकिड़ो मेन इंटीग्रल पार्ट हूंदो आहे जंहिंखां बग़ैर तव्हांखे उहो ॾाढो खोखलो लॻंदो आहे। हाणे उन इमोशन जे अंदरि कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं अची थियूं वञनि जेके उन लिटरेचर खे एज़ अ अल्टरनेट हिस्ट्री बणाइनि था असांजे लाइ, स्टेट नैरेटिव खां हटी करे, स्टेट सेंट्रिक हिस्टोरियोग्राफी खां हटी करे। उन में नेस्टोलॉजी आहे, लॉन्गिंग आहे, पंहिंजे वतन जे लाइ उकीर आहे, जेके हितां हिंदू सिंधी हिंदू सिंध छॾे करे 1947 खां बाद में हिंदुस्तान हलिया था वञनि, उल्हासनगर पहुचनि था, बम्बई पहुचनि था, या तव्हांजा ही बेंगलोर में पहुचनि था, इंदौर में पहुचनि था। उहे छा था कनि, उहे पाण सां गॾु सिर्फ़ु ॿोली खणी था वञनि। कल्ह बि इहो बहस थियो हुयो हिते त हू हिते हर का शइ छॾे था वञनि, पर उहा जेका ॿोली उते खणी था वञनि, पोइ हुननि वटि हिकिड़ो ई हथियार वञी बची थो वञे। उहो हथियार कहिड़ो आहे? उहो हथियार आहे अदब। उन अदब जे हथियार खे इस्तेमालु करे हू जेकॾहिं हाणे उनखे वराए खां असां रिविज़िट कयूं था त ख़बर पवे थी त हे जेके स्टेट नैरेटिव्स ठहियल आहिनि, रियासतुनि जा नैरेटिव्स ठहियल आहिनि, हिस्टोरियोग्राफी पूरी जेका थियल आहे तव्हांजी नेशन बिल्डिंग प्रोजेक्ट जेके तव्हांजा ठहियल आहिनि, उहे मुकमल तौर ते असां उनजे अपोज़िट में मुतज़ाद थी करे बीह था रहूं। हाणे फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं तव्हांखे इंडिया जी हिस्टोरियोग्राफी पढ़णी आहे, टाइम घटि आहे तंहिंजे करे मां सिर्फ़ु हिकिड़ो रेफरेंस ॾेई थो सघां, त उनजे लाइ रिसेंटली हिकिड़ो अथव त हिस्टोरियोग्राफी ऑफ पार्टीशन, जंहिंमें पंखुड़ी दुबे उन सुठो कमु कयो आहे ॾाढो। शुरू में छा था कनि, हिंदू मुस्लमान जे बुनियाद ते स्टेट पंहिंजो हिकिड़ो नैरेटिव ठाहे थी। जीअं फॉर एग्ज़ाम्पल वज़ीरा फज़ीला, शायदि ईअं पूरो नालो आहे वज़ीरा, उहा छा थी चवे, उहा थी चवे त जेको पाकिस्तान पंहिंजो शुरू में नेशन बिल्डिंग प्रोजेक्ट शुरू कयो, उहो शुरू कयो तव्हांजो रिफ्यूजीज़ जे बुनियाद ते। जेके रिफ्यूजीज़ तव्हां खां यूपी खां अचनि था, जेके रिफ्यूजीज़ तव्हां खां हैदराबाद ॾखण खां अचनि था, हाणे जेके पाण खे उर्दू स्पीकिंग कम्यूनिटी चवे थी, इन्हनि जे बुनियाद ते छो जो कुझु ॾेखारिणो त हुयो, कुझु पंहिंजे रियासत जो जेको हिकिड़ो नैरेटिव आहे उनखे मज़बूत उन्हनि खे बणाइणो हुयो। तंहिंजे करे हुननि चयो त हाणे हिननि खे ॾेखारे करे असां पंहिंजो नैरेटिव ठाहियूं था। बाद में वरी ॿिया स्कॉलर अचनि था, हमज़ा अलवी थो अचे, आयशा जलाल था अचनि, के इंस्टीट्यूशनल था थी वञनि, के कीअं था थी वञनि, के कीअं था थी वञनि। हिंदुस्तान में बि असां ॾिसूं था, पर हिंदुस्तान में छा थो थिए, उर्वशी बुटालिया जहिड़ा अचनि था, कमला भासिन अचे थी, उहा ॿुधाए थी त न, मेटा नैरेटिव्स खे असां कोन था खणूं, मास्टर नैरेटिव्स खे असां कोन था खणूं। मास्टर नैरेटिव तव्हांखे ख़बर हूंदा आहिनि त जेके पॉपुलर नैरेटिव्स हूंदा आहिनि, जीअं हिंदू मुस्लमान टू नेशन थियरियूं, हिंदू अलॻि आहे मुस्लमान अलॻि आहे, तंहिंजे करे मुल्क धार था ठाहे छॾियूं असां। इहो हिकिड़ो पॉपुलर नैरेटिव आहे। इनखे अची करे चैलेंज थी करे उर्वशी बुटालिया, कमला भासिन, उहो चए थी त न, तव्हांजो जेका पार्टीशन थी आहे उहा पार्टीशन तव्हांजे औरत जे जिस्म ते थियल आहे। पंहिंजो पाण में इहा ॾाढी स्ट्रॉन्ग स्टेटमेंट आहे ऐं शायदि हू हुनखे प्रूव बि करे थी वञे लोकल हिस्ट्रीज़ खे वठी करे, ओरल हिस्ट्रीज़ खे वठी करे। अचूं था, जॾहिं मां पंहिंजे रिसर्च पेपर जी ॻाल्हि थो कयां त उन में हिकिड़ी पॉइंट आहे, मुंहिंजी स्टेटमेंट आहे त ट्रॉमा लेड देम टू राइट फिक्शन that brought forward the emotions as legitimate historical archives। जेके बि सिंधोलॉजी म्यूज़ियम घुमी चुका आहिनि या MS सानी पवन इंस्टीट्यूट, त उन्हनि आर्काइव्स ज़रूरु ॾिठी हूंदियूं। आर्काइव्स दस्तावेज़ हूंदा आहिनि जितां तव्हां हिस्ट्री खे रिविज़िट कंदा हो, हिस्ट्री खे वराए खां लिखणु, हिकिड़े नए नैरेटिव सां लिखण जी कोशिशि कंदा हो। त इमोशन जेके लिटरेचर जे अंदरि मिलनि था, असांखे ॿोलीअ जे अंदरि जेके मिलनि था, उहे पंहिंजो पाण में हिकिड़ा अल्टरनेटिव हिस्ट्री जे लाइ असांजा प्रोग्राम आहिनि, जिनखे असां वराए खां रिविज़िट करे
हासिल करे था सघूं, ठाहे सघूं था। हाणे उन्हनि में जेके टे मुख्य श्रीमतियूं जेके मां ॾिठियूं हुयूं, हिकिड़ी हुई पोपटी हीरानंदाणी श्रीमती, श्रीमती सुंदरी उत्तमचंदाणी ऐं श्रीमती कला प्रकाश। मॉडल स्टडीज़ जेका हुई मुंहिंजे लाइ ऐं थेरेटिकल फ्रेमवर्क हुयो, उहो हुयो जॉर्जिस बटाइल जो। जॉर्जिस बटाइल हिकिड़ो फ्रेंच फिलोसोफर आहे, ॾाढो घटि नालो हुनजो मशहूरु आहे, पर हुन पंहिंजी थेरी ॾिनी आहे लिव्ड एक्सपीरियंस जी। इनर एक्सपीरियंस हुनजो किताबु आहे फ्रेंच में, उनजे अंदरि हू ॿुधाए थो त जेको तव्हांजो लिव्ड एक्सपीरियंस हूंदो आहे उहो ई बेसिकली बाद में हिकिड़ो रप्चर जी सूरत वठी करे कुझु अहिड़ी सूरत हालुनि में निकिरी ईंदो आहे जेको तव्हां खां मतिलबु तव्हांजो जेको एक्सपीरियंस हूंदो आहे उहो ई रप्चर करे तव्हांजे शयुनि में निकिरी ईंदो आहे, लिटरेचर में निकिरी ईंदो आहे। ॿियो मां 1998 जो लिखियलु हिकिड़ो किताबु आहे अनक्लेम्ड एक्सपीरियंस ट्रोमा थेरी, जेको कैथी करूथ ॾिए थी पंहिंजी। ट्रोमा स्टडीज़ 1998 में वरी पोइ हिकिड़ो धार डिपार्टमेंट बि शुरू थो थी वञे, बेसिकली उहा हिकिड़ी कल्चरल हिस्टोरियन आहे। इन्हनि ॿिनि जा इहे मां ट्रोमा थेरी खे वठी करे ऐं वरी इनर एक्सपीरियंस जे लिव्ड एक्सपीरियंस खे वठी करे पंहिंजो थेरेटिकल फ्रेमवर्क ठाहियां थो। रिसर्च क्वेश्चन्स कुझु ईअं हुया त हाउ डू सिंधी वुमेन्स पार्टीशन नैरेटिव्स यूज़ इमोशंस टू चैलेंज डोमिनेंट स्टेट सेंट्रिक हिस्टोरियोग्राफी एंड व्हाट डज़ बटाइल्स लिव्ड एक्सपीरियंस रिवील अबाउट ट्रॉमा एज एन एम्बडीड काउंटर आर्काइव। ॿियो सवाल हुयो त इन व्हाट वेज डज़ जेंडर्ड साइलेंस इन सिंधी वुमेन्स फिक्शन फंक्शन एज बोथ as marker of trauma and a form of effective resistance against cultural erasure? How do Sindhi women's literary works renegotiate collective memory through the interplay of Bataille's immediate lived experience and Karuth's belated trauma, creating an alternative emotional historiography? हाणे बहस में जेको मां थोरो ई ॿुधाए सघां थो, टाइम घटि आहे, बाक़ी उमेदु कयां थो त तव्हां रिसर्च पेपर ज़रूरु पढ़ंदव ऐं पंहिंजो हिकिड़ो पॉज़िटिव क्रिटिसिज़म बि ईमेल जे ज़रिए मूंखे पहुचाईंदव। कला प्रकाश जो किताबु आहे पखनि जी प्रीत, जंहिंमें उहो गणोती जो किरदारु आहे। ऐं बेसिकली तव्हां हिकिड़ी शइ नोट कजो त इन्हनि जा जेके बि वर्क्स आहिनि, जेके मां खणी बि आयो आहियां पंहिंजे हुन कम में रिसर्च पेपर में, किथे न किथे ऑटोबायोग्राफिकल आहिनि, हुननि जा पंहिंजा ई एक्सपीरियंसिस आहिनि जेके हू बाद में ॿुधाइनि थियूं। जीअं कला प्रकाश उन वक़्तु 13 सालनि जी हिकिड़ी छोकिरी आहे, नौजवान जेका समाइजी आहे, ऐं वरी उहो पार्टीशन ॾिसे थी, उहो सॼा हॉरर्स ॾिसे थी त कहिड़े नमूने सां असांजो वतन असां खां खसिजे पियो। ऐं जंहिं वतन ॾे शायदि उनखे मां वतन न चवां, शायदि उनखे सिर्फ़ु ज़मीन जो टुकड़ो चवां फ़िलहाल जे लाइ, हाणे शायदि उन्हनि जो वतन आहे, पर उन वक़्तु ज़मीन जो हिकिड़ो टुकड़ो हो जाॾे वञनि था, उते उन्हनि खे केरु सुञाणण वारो कोन्हे को, उते उन्हनि खे केरु सम्झण वारो कोन्हे को, उते अहिड़ी काई लैंग्वेज कोन्हे का, अहिड़ो को एक्सपीरियंस कोन्हे को लिव्ड एक्सपीरियंस जेको हू हिक ॿिए सां शेयर करे सघनि। त उनमें कला प्रकाश जो आहे त हींअर मंझि हैरान, उहो उनजी ऑटोबायोग्राफी बि आहे। उन में बि हू जॾहिं उकीर ॿुधाए थी पंहिंजी वतन जे लाइ, जॾहिं हू वापसि अचे थी त हुनखे सिर्फ़ु सिर्फ़ु कराचीअ जे लाइ इजाज़त मिले थी, हुनखे पंहिंजे अबाणे ॻोठल जे लाइ बि इजाज़त नथी मिले। वरी सुंदरी उत्तमचंदाणी जो आहे ॾेह थियो पर ॾेह, ऐं पोपटी हीरानंदाणी जा इंग्लिश जा मूंखे वर्जन्स मिली विया, उहे हुया माय ग्रैनी, शॉर्ट स्टोरी आहे, लॉन्गिंग हर्ट्स, इहा बि शॉर्ट स्टोरी आहे, एंड द पेजिस ऑफ माई लाइफ, इहा उनजी ऑटोबायोग्राफिकल स्केच आहे। इन्हनि ॿिन्ही में जेको माय ग्रैनी आहे, उन में अगेन एज़ द टाइटल एम्फसाइज़िस, उन में ॾाॾी जो किरदारु आहे ऐं उन ॾाॾीअ जे किरदारु हुनखे ॿुधाए थी त असां त हलूं था, हू पाण नंढड़ी ॿारड़ी आहे उन टाइम ते, सुंदरी पोपटी हीरानंदाणी श्रीमती, पोइ उनखे चवे थी त असां पोइ हीअ मिटीअ सां करे में न ॾिसंदासीं, अहिड़े नमूने सां हुन सां उहो डिस्कशन करे थी, जंहिंमां हिकिड़ो इमोशन असांखे नज़र अचे थो ऐं हिकिड़ी लॉन्गिंग नज़र अचे थी। बाद में वरी जेको उनजो लॉन्गिंग हर्ट्स वारो हो आहे, उन में हिकिड़ो ताजू मुसलमान आहे ऐं सेठ गौड़ूमल हिकिड़ो वाणियो आहे जेको उते पहुचे थो, उन्हनि जे विच में हिकिड़ी डिस्कशन थियल आहे, जंहिंमें अगेन असां एहसासात खे ॾिसूं था ऐं बाद में उतां हिकिड़ी नए सिरे खां अल्टरनेटिव हिस्ट्री खे बिल्ड करण जी कोशिशि कयूं। फैसल साहब, तव्हांखे गुज़ारिश आहे त वक़्त जो ख़्यालु कयो वञे। जस्ट हिकिड़ो मिनट, आई बिलीव तत्व ॿुधाइणु चाहियां थो मां। तत्व इहो आहे जो सिंधी में शाह अब्दुल लतीफ़ जो शेर आहे, मुर्शिद चवे थो त उहो को ॿियो फर्म जंहिंसां पसीम पीरीअ खे, जिते तव्हांखे मास्टर नैरेटिव्स मिलनि था ऐं उन्हनि मास्टर नैरेटिव्स खे वठी करे तव्हां पंहिंजी ज़िंदगी खे शेप करण जी कोशिशि कयो था। जीअं हिंदू मुसलमान अलॻि अलॻि आहे ऐं हीउ सॼो एस्टेट या पूरा नैरेटिव्स उन ते ठहियल आहिनि। उन्हनि जी जॻह ते असांखे ॿोली, जीअं त कॉन्फ्रेंस में ॿोली ते आहे, ॿोली जे थ्रू जेको ठहियलु असांजो सिंधी अदब आहे, जॾहिं असां उनखे वराए खां रिविज़िट कयूं था त असांखे जीअण जा ऐं असांखे पंहिंजी पाण खे, पंहिंजे एग्ज़िस्टेंस खे सम्झण जा हिकिड़ा नवां गस मिलनि था। आई एम रियली थैंक यू टू ऑल।
पाणविया मोहतरम अली फैसल साहब यंग एमफिल स्कॉलर आहिन। गुजारिश कंदस डॉक्टर नाला परवेज साहिबा जिनके संदन मौजू आहे शाह हुसैन जो औरताणु अंदाज मायनी में कैनू आखां दर्द विछोड़े दा हाल। संदन ताल्लुक कायदे आज़म यूनिवर्सिटी में पाण PhD कई है, असिस्टेंट प्रोफेसर तौर पंहिंजो ख़िदमतूं अंजाम ॾेई रहियूं आहिनि हबीब यूनिवर्सिटी कराची में। My concern today is the feminine voice of Shah Hussain of Lahore. औरतों के पीछे क्यों पड़ गए हैं हम? Like why we are always talking about औरत औरत and औरत? क्या रीज़न है? हम क्यों सिर्फ इसी एक आवाज़ को उठाना चाहते हैं? Particularly I'm talking about myself. It's been 2018 में 2017 में बल्कि मैंने अपना PhD कंप्लीट किया by the end of 2017 and since then I'm stuck to this particular genre. And the reason is that Sufis, they had talked so much about women. Particularly there are many Sufis who used the feminine voice. सिर्फ ऐसा नहीं है कि औरतें लिख रही हैं और औरत की आवाज़ को प्रेजेंट कर रही हैं, but there are so many Sufis in Punjab and Sindh who had highlighted the voice of a female in their poetical compositions. So today I'm going to talk a little about that feminine voice. क्योंकि बहुत बड़ा प्रोजेक्ट है, एक full-fledged PhD इस पे हो सकता है, तो हम इसमें थोड़ी कुछ छोटी-छोटी बातें करते हैं. So what's the rationale behind it? क्यों मैं इस पे काम करना चाहती हूँ? First is that mostly the academicians they are not at all interested in talking about popular literature. Let me tell you my own story. When I started working on my PhD thesis, so people, they were saying that, what are you doing? So my work of my PhD dissertation was about, I have selected two major poets of Punjab, Bulle Shah and Waris Shah, and I worked on them, and I highlighted the voice of women in their poetical compositions. So people started talking negatively about back in those years. In 2013, I started my work. So बहुत एतराज़ होता था लोगों को कि तुम popular literature, ये तो कोई source ही नहीं है. So just go for the status discourse और state oriented sources को उठाएं और उस पर काम करें, जहाँ की किताबें ब्रिल से या ऑक्सफोर्ड से या किसी अंग्रेज़ी इंस्टीट्यूशन से छप रही हैं, and they are more reliable than our own sources. So सबसे पहला क्वेश्चन तो आप अपने ऊपर ही कर रहे हैं कि how authentic you are, how pure are you. आपको अपनी ज़बान पे ही शक है, आपको अपने लोगों पर शक है जिन्होंने सदियों से जिनको आप सुनते चले आ रहे हैं और उन पे आप काम करते चले आ रहे हैं. It means you are challenging their worth. So सबसे बड़ा क्वेश्चन ये था. So these people, they are not at all interested in the popular literature, first. Secondly, we can't find any information about the local people, about the society, about social cultures, social and cultural norms, about the particularly about women. So आप culture की बात तो कर ही लें, लेकिन औरत उससे भी नीचे चली जाती है. So मैं उन औरतों की बात नहीं कर रही जो हमारी तरह चंद एक स्टेज पर बैठी हैं and they are trying to do something in the society, but the rest of the women who are obviously they have been marginalized, जैसे मारिया ने बात की और अली ने भी कहा. सो मुझे लगता है कि ये बहुत ज़्यादा ऐसे टॉपिक्स हैं कि जिस पे बहुत खुल के बात की जानी चाहिए, और अभी भी बहुत से ऐसे टैबूज़ हैं जिन पे अभी भी हमें शर्म आती है बेशुमार. बाहर किताबें मैं देख रही थी स्टॉल्स पे, तो बहुत सी ऐसी किताबें हैं जो यहाँ पर बैन हो गई हैं और वो पब्लिश करने नहीं देते हैं यहाँ पे पब्लिशर्स. सो दुआएं देते हैं हम अपने इंस्टीट्यूशंस को जो कोई प्रोडक्टिव काम होने से रोक देते हैं. एनी हाउ, सोर्सेज हमारे पास नहीं हैं, और जो सोर्सेज हैं वो पॉपुलर लिटरेचर ही कहलाते हैं, जो कि आम इंसानों की, आम लोगों की ज़बान में लिखा जा रहा है. So these are the subaltern views, the people who are from the below side, from the lower side of the society. These subalterns, they were presented by the people's poets. Why I'm calling them the people, the poets of the people, because they are talking primarily about the problems facing by the lower sections of the society, be it the caste discrimination or religious-based discriminations or gender-based discriminations, वो सब इसमें discuss करते हैं. So hopefully, जैसे मैं पंजाबी हूँ तो मुझे थोड़ी थोड़ी सिंधी समझ आती है, तो आई होप कि आपको भी थोड़ी थोड़ी सी पंजाबी और किसी रीज़न से नहीं तो कोक स्टूडियो की वजह से ही समझ आ जाती होगी.
So let me read it to you. Ani Hussain o Julaha. अब यहाँ हुसैन इट्स द वेरी बेसिक वन, और आप कोई भी कोई एक कमेंट्री उठा लें शाह हुसैन पर तो आपको सबसे पहले ये आपको फर्स्ट पेज पर नज़र आएगी ये काफ़ी, जिसमें वो अपना इंट्रोडक्शन करवा रहे हैं. अनी हुसैन ओ जुलाहा, ना ओ स्मॉल ना लाहा, ना ओ मंगदा ना ओ मंगया ना परनाया, ना उस गंड ना साहा, ना घर बारी ना मुसाफिर, ना ओ मोमिन ना ओ काफिर, जो आहा सो आहा. सो ही इज़ रिजेक्टिंग एवरीथिंग, और वो कह रहे हैं कि आई एम इनडिफरेंट ऑफ एवरीथिंग. आई एम नॉट मैरिड, आई एम नॉट एंगेज्ड, मेरी शादी नहीं हुई, मेरा कोई घर बार नहीं है और ना मैं मुसाफिर हूँ. सो आई डोंट नो हु आई एम. जिस तरह बाबा बुल्ले शाह भी निगेट कर रहे हैं, कंडेम कर रहे हैं अपना कनेक्शन विद दिस वर्ल्ड. सो सेम इज़ डूइंग शाह हुसैन ऑफ लाहौर. नाओ मोमिन नाओ काफिर, और वो कहीं पे किसी एक पर्टिकुलर रिलीजन के साथ भी अपने आप को कनेक्ट नहीं कर रहे. वो नहीं बता रहे हैं कि मैं बड़ा पक्का मुसलमान हूँ और मैं काफिर भी नहीं हूँ. ठीक है. सो डोंट जज मी ऑन द बेसिस, जो कि हमारे लिए बहुत आसान है. हम आराम से किसी को जज कर लेते हैं, ये क्योंकि मुसलमान नहीं है और इसने गुस्ताखी कर दी तो उतार दें, और इट्स योर राइट. सो ही इज़ डिनाइंग ऑल दोज कनेक्शंस. सो वो डिस्कनेक्ट कर रहे हैं अपने आप को. काजी जावेद ने बहुत खूबसूरत काम किया हुआ है Sufis of Punjab pe, and he had mentioned him, Shah Hussain, as the Rangila Darwish. Rangila Darwish से इसका मतलब ये है कि he was not connecting himself to the typical myths and other things connected with the religion of Islam, लेकिन वो एक बहुत ही liberal view के साथ दुनिया के साथ connect करते हैं और बहुत खूबसूरती के साथ अपनी poetical composition को represent कर रहे हैं. और he was the first urban poet. इससे पहले जितने भी poets नज़र आ रहे हैं वो आपको urban areas में नज़र नहीं आते हैं, वो देहात की ज़िंदगी गुजार रहे हैं. सो ही वॉज द फर्स्ट, एंड पर्टिकुलरली वन मोर थिंग आई वॉन्ट टू मैंशन इज़ दैट ही वॉज ऑल्सो द फर्स्ट वन हु वॉज मैंशनिंग द अदर प्रोफेशन देन एग्रीकल्चर. ठीक है. यूजुअली जो पंजाबी पोइट्स हुआ करते थे, सूफ़ी पोइट्स, वो यूजुअली अपने आप को कनेक्ट करते थे ज़मीन के साथ और एग्रीकल्चर के साथ और उससे रिलेटेड चीज़ों के साथ. सो ही वाज द फर्स्ट हु हैड प्रेजेंटेड हिमसेल्फ एज द वीवर, एज ही वाज अर्बन, और उन्होंने अपनी सारी ज़िंदगी लाहौर शहर में गुजारी थी, उनके पेरेंट्स ने भी, एंड दे वर कन्वर्टेड मुस्लिम्स. ऑब्वियसली यहाँ पर पैदा होने वाले कोई पैदाइशी ऐसे नहीं थे, दे वर ऑल ऑफ देम दे वर कन्वर्टेड मुस्लिम्स. सो he was also, like Kabir, he was also the first notable non-conformist or Malamatiya. Malamatiyas 8th century onwards आपको नज़र आते हैं बहुत ज़्यादा. और ये नॉन कन्फर्मिस्ट इसलिए मैं इनको कह रही हूँ कि ये सेल्फ डिनायल की बात करते हैं, ये सेल्फलेसनेस की बात करते हैं. शाह हुसैन की आप पोइट्री उठाएं तो वो बार बार आपको ह्यूमिलिटी और सेल्फलेसनेस नज़र आती है, जहाँ पर वो अपने आप को नमाना और फ़कीर इस तरह की टर्म्स यूज़ करते हुए नज़र आते हैं. He was also the one of those people जिन्होंने conventional जितनी भी norms और traditions हैं उन सब की rejection नज़र आती है, like getting married, having children, having family. फिर और बहुत सी कहानियाँ हैं जिसको generally major जो researchers हैं और critics हैं वो उसको accept नहीं करते हैं. जैसे लोगों का बहुत ख्याल है कि माधु and he was they were having some sexual relationship और उस पर बहुत सारी डिबेट होती है. लेकिन मुझे लगता है कि जब आप किसी के काम पे फोकस कर रहे हो तो फिर इस तरह की चीज़ों को ये इतनी डिबेटेबल रह नहीं जाती. और प्लस वो एक बहुत अलग लंबी स्टोरी है कि किसने उसको हाईलाइट किया और कहाँ से कहानी शुरू हुई, क्योंकि आपको बहुत से सोर्सेज में तो मिलता ही नहीं. दारा शिको ने 3 जगह पर जिक्र किया है शाह हुसैन का, लेकिन इवन ही नेवर मेंशन दैट ही वाज शाह हुसैन वाज अ सूफी पोएट. ठीक है. वो बहुत सी जगह पर कह रहे हैं कि ही स्टार्टेड, नमाज़ पढ़नी शुरू की और अलम नशर अला का सदरक जहाँ पर आता है तो वहाँ पर वो ऊंचा ऊंचा हंसना शुरू कर देते हैं नमाज में, एंड ही जस्ट कंप्लीटेड अपनी प्रेयर पूरी करते हैं और फिर वहाँ से चले जाते हैं. सो देयर आर सो मेनी इंटरेस्टिंग थिंग्स वी कैन फाइंड आउट इन वेरियस अदर सोर्सेज. ठीक है. बजाय इसके, क्योंकि दारा शिको भी आपको पता है कि दारा शिको की भी उड़ा दिया गया, उसको भी. So generally these people who are talking non-conventional talks, they were never ever acceptable in the society as a whole. He was also the one
who also belonged to the Qadri Shatari silsila. Or Shataris were the one who usually went out in a quiet places. They were not typical type of people जो अपनी ज़िंदगियाँ गुजार रहे हैं बहुत norms of the society के अंदर. So he was the one who had rejected at all. The most important thing, Baba Farid was the first one who had introduced and who had started talking in a feminine voice in Punjabi poetry. पहले पंजाबी पोइट भी वही हैं और औरत की आवाज़ में भी सबसे पहले वही बात कर रहे हैं. उसके बाद जो नाम है ये 16th सेंचुरी के शाह हुसैन का नाम आता है जो कि बहुत ही प्रोमिनेंट है. दे स्टार्टेड टॉकिंग इन द वॉइस ऑफ अ फीमेल, ऑफ फेमिनिन वॉइस. और उस आवाज़ को कितनी खूबसूरती से वो दोबारा हम प्रेजेंट कर रहे हैं, हम उसको जल्दी जल्दी से देखते हैं. ज़िंदगी का मकसद क्या है, पर्टिकुलरली व्हेन वी आर टॉकिंग अबाउट द मिडीवल टाइम्स. अब उस टाइम पीरियड में ख़ास तौर पर आप सूफ़ीज़ को जब पढ़ते हैं तो यू कैन रियलाइज़, आज भी ऐसा ही है. आज भी माएँ कहती हैं ऐसे मत बैठो, ससुराल में जाओगी तो बुरा लगेगा, ऐसे मत खाओ, मुंह फाड़ के मत हंसो. मतलब लड़की नहीं है, आप बकरी बेच रहे हैं बेसिकली. सो दे आर नॉट फ्री टू सिट एज दे वॉन्ट टू इन देयर ओन प्लेसेस. क्यों? क्योंकि उन्होंने कल को किसी और घर जाना है. सो आपकी ज़िंदगी का एक ही एम है. कोई ये नहीं कहता कि यार तमीज़ से बैठो, कल को यूनिवर्सिटी में जाओगी तो फिर बहुत बुरा लगेगा. वो कहते हैं आप ससुराल जाओगी तो बहुत बुरा लगेगा. So that is the only thing which had been highlighted again and again by most of the time by all the Sufi poets. And they had highlighted particularly this, this particular concept of getting married. One, and secondly, another important thing is the dowry, jahez, जिसको present किया जाता है. And I wonder why never any Sufi poet criticized this dowry. और ये बहुत मेरे दिमाग में खनक रही है ये चीज़ बहुत अरसे से कि सूफ़ीज़ ने बहुत 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 प्रेजेंट किया खूबसूरती के साथ, लेकिन डिनायल कहीं नज़र नहीं आता. इसके बिल्कुल ऑपोजिट अगर आप सिख ट्रेडिशन में जाएं तो वहाँ पर आपको इन सब चीज़ों का डिनायल नज़र आता है. ठीक है, और औरत की बड़ी रिस्पेक्ट दिखाई जाती है उसमें. सो इट्स अ डिबेटेबल थिंग और होपफुली किसी ज़माने में जाकर मैं इस पर कोई काम करना शुरू करूँ. बट इट रियली इंट्रीग्ड मी कि ऐसा क्यों हुआ. यहाँ पर लेट मी रीड इट टू फ्यू ऑफ द काफ़ीज़. तुझे गोर बुलावे. सो जो लोग सूफ़ी लिटरेचर को पढ़ते हैं या समझते हैं वो जल्दी इसको समझ जाएंगे कि मैं किस एंगल से बात कर रही हूँ और सूफ़ीज़ जो हैं वो किस एंगल से बात कर रहे हैं. सो नॉट देयर एम वॉज ओनली टू प्रेजेंट द वुमेन हु इज़ गेटिंग मैरिड ओनली और हु इज़ हैविंग अ वेरी गुड रिलेशनशिप, वांटेड टू हैव अ वेरी गुड रिलेशनशिप विद द वन. सो उसके अलावा भी और बहुत सी चीज़ें हैं. सो इट्स नॉट ओनली वर्ल्डली रिलेशनशिप, लेकिन इट्स बियॉन्ड एवरीथिंग एल्स. मैं भी झोंक रांझण दी जाना नाल मेरे कोई चले, पैरां पौंदी मिन्नतां कर दी जाना ता पिया अकल्ले. सो इट गोज़ इन बोथ वेज. ठीक है, वर्ल्डली मीनिंग में भी जाएगा और आप जब सूफ़ी टर्मिनोलॉजीज़ को यूज़ करते हैं तो वहाँ पर तो बहुत ही खूबसूरत कॉन्सेप्ट है. नै भी डूंगी तुल्ला पुराना शीहा पत्तन मल्ले, मित्रा दी को खबर ले आवे हथ दे देनिया छल्ले, राती दर्द दिहा दर मांदी. आई एम सॉरी इफ आई एम नॉट प्रोनाउंसिंग इट क्योंकि ये मिक्सचर ऑफ 2 वर्ड्स है. इसमें सराइकी, सिंधी और पंजाबी का मिक्सचर है इस वर्ड में. घाओ मित्रा दे अल्ले, रांझण यार तबीब सुनेंदा, मैं तन दर्द अवल्ले, कहे हुसैन फ़कीर नमाड़ा साई सिन्योड़े घल्ले. ही वॉज अ ह्यूमनिस्ट बेसिकली. ही इज़ टॉकिंग अबाउट द ह्यूमनिज्म. वो किसी एक रिलीजन को, किसी कास्ट को, किसी जेंडर को हाईलाइट नहीं कर रहे. वो लोगों पे जर्नली उनकी बात कर रहे हैं और किस तरह से आप अपने आप को इम्प्रूव कर सकते हैं. लाइफ आफ्टर डेथ में आपको कैसे अपने आप को कितना बेहतर करना है कि आप वहाँ जाकर शर्मिंदा ना हो जाएं. सो हाउ डू यू नीड टू गेट टू दैट पर्टिकुलर स्टेट, हार्डली यूजिंग एनी ऑफ द एलीट लैंग्वेजेस. ठीक है, ये बहुत ही खूबसूरत बात है क्योंकि यूजुअली बाकी जो सूफ़ी पोइट्स थे उन्होंने बहुत ज़्यादा इस्तेमाल किए. इवन वारिस शाह ने और आप बाबा फरीद का उठा कर देखें तो बहुत ज़्यादा मिक्सचर आपको नज़र आता है दूसरी लैंग्वेजेस का भी. वारिस शाह ने तो बहुत ज़्यादा इस्तेमाल किया. Thank you, Dr. Naila Parvez. Please, we have to sum up. Thank you. There are other scholars too. Please give her huge applause and welcome her. Her topic is masculinity and femininity, the role of sociolinguistics perspective in constructing gender identity across cultures.
Thank you so much, Sindh Language Authority, who invited me to be there from Islamabad to Karachi. Concept of modernization and the development, but still we need to be need a development intellectual at the intellectual level. Instead of it, we have to develop or modernize ourselves just in the perspective of materialistic approach. But we people need to think about it कि intellectually हम कैसे लोगों को develop कर सकते हैं और modernize कर सकते हैं. Secondly, I will get the point of Dr. Naila. She discussed why we people are not consider this thing कि हमारे पास सिर्फ खातून नहीं है, औरत नहीं है, लड़की नहीं है. हमारे पास उन तमाम मर्द हज़रात के भी हकूक़ होने चाहिए जेंडर स्टडीज़ के अंदर, बिकॉज कि जब भी जेंडर स्टडीज़ को उठाया जाता है तो वी आर ओनली टॉकिंग अबाउट द फीमेल राइट्स, violence and the rest of things, but we are not talking about the rights of male in our society, because with the passage of time, when we are changing our society, we people are facing many difficulties and creating many difficulties for the males as well. But again, it is related with the women's status, sympathy, violence, and the rest of things. Try to get an approach of this thing that we need to talk about only the females in Pakistan and the rest of countries. Even you can get a literature from the European, they also have the, again, sympathy for the females as compared to male in our society. Now come back to my topic, which is related about the masculinity and the femininity, about how the social construction try to give an approach about that thing, what type of image we people need to build with the reference of social norms, beliefs, and the values in our society. So basically my topic, which is related with some practical approach, and these practical approaches try to tell me, is gender identity important for everyone? Do only we have an idea about the male and the female, and just these things are associated with our roles? What type of role I need to play as a mother, as a daughter, as a sister, as a wife, and the rest of things? And what about the role of male in this reference? Either they are only need to earn different things for their families and the rest of things. But in this concern, we can easily tell about that thing, that gender identity is not only related with the social construction, but it is also related with the self-identity. And it is important for us that whenever we people need to talk about the social construction, it means that we are talking about the social interaction, how the male and the female, they have to interact with their society to build some concept, how they have to perform their roles according to their duties, and how the male and the female are thinking and building their image regarding their responsibilities and the rest of things. So in this parameter, we are not here to talk about only the self-identity and the female identity or the male identity. We people also need to think about the emotional and the mental health being of both genders in our society, which is very important for us. So in this slide, basically the third point, which is related about the societal norms and the beliefs, why our normative structure is developing particular norms for the male and the female understanding about their roles and the rest of things. Why we are not changing the concept of this thing, which is defined by Dr. Naila, कि लड़की है, लड़कियों वाले काम करेगी, लड़कों वाले नहीं कर सकती. But in the different societies, बेटा तुम्हें पायलट होना चाहिए, तुम्हें आर्मी में जाना चाहिए, लेकिन उसके साथ साथ उसमें सेंसिटिविटी भी दी जाती है, उसमें एम्पैथी भी दी जाती है, उसमें सोसाइटी से बचने की चीज़ों के बारे में परवान भी चढ़ाया जाता है, और उसके साथ साथ उसे लोगों से बचने के लिए मुख्तलिफ तरीक़े सिखाए जाते हैं. सो societal development, societal identities, societal norms, beliefs, and the values, all these things are correlated with the roles of male and the female in our society. Then we people need to understand about the equity and the equality in a different parameters, how we people need to understand the particular things which are very important for us, what type of equal rights we required from the society. अभी भी क्या हमें पूरे राइट्स मिलने के बावजूद भी जब औरतों से इंटरव्यू लिया जाता है तो हमेशा ये क्यों कहा जाता है कि जी हमें हमारे राइट्स नहीं मिल रहे. Particularly, society is not providing a platform and the clear platform for the male and the female that they have to move for their rights. They are just try to provide them a vision of freedom, freedom of talk,
freedom of liberty, freedom of rest of things, and they try to promote of this thing कि हम उस चीज़ को भी लेके चलेंगे और उसके साथ हम अपने societal की norms के साथ bound होकर अपने roles को भी play करेंगे. Then there is a research perspective about that particular thing, what we want to do and what we people need to do regarding that particular thing, and that is based on the transition from one society to another society, from the one state to another state. We people need to understand that whenever we have to contract a social construction of the male and female in our society, we people need to see what type of language and the gender identity we people need to identify. लड़की के लिए हम जो words use करते हैं और एक आदमी के लिए हम अल्फाज इस्तेमाल करते हैं, वो अल्फाज किस हद तक कितने मुनासिब हैं, गैर मुनासिब हैं, या किस तरह से उनको ले जाते हैं. Then again it is related with the symbolic approach as well. Your gesture try to tell you कि what type of behavior you have to show front of your female. ऑपोजिट है तो हमने क्या करना है, अगर सेम है तो हमने किस तरह की सोशल आइडेंटिटी देनी है, और वो सोशल आइडेंटिटी सिर्फ मेल और फीमेल और नाम के साथ नहीं है, वो उसके तमाम इमोशन, करैक्टर, उसके सोचने के तरीके, चलने के तरीके से है कि हम आइडेंटिफाई करते हैं कि ये सामने वाला मेल और सामने वाले फीमेल को हम उसके पर्सनैलिटी ट्रेड्स, उसकी पर्सनैलिटी, उसके बात करने के तरीके के लिहाज से एवरेज करते हैं कि किस स्टैंडर्ड पर होगा और हम किस तरह से उन चीज़ों को कंस्ट्रक्ट करेंगे. सो मैनी थिंग्स आर रिलेटेड विद ईच अदर, एंड वेन एवर वी हैव टू टॉक अबाउट द क्रॉस कल्चरल स्टडीज, वी पीपल नीड टू स्टडी about the various aspects which are related with the gender, definition, identity, communication, values, and then rest of things जो कि हम कह सकते हैं कि your behavior is matter a lot in this in this perspective. Now we have the theoretical framework. I taken the theory of the queer theory, which is given by the Butler in 1990s. He was talking about the different thing, how the nature of the gender and the self-identity is important for us. He used the different terminology, like he talked about the heterosexuality, he talked about the heteronormative structure, but we people need to understand it is not related with the relationship of male and female. We people need to understand कि उस male और female के दरमियान में जो gap आता है, वो कौन सी social आइडेंटिटी या सोशल कंस्ट्रक्शन को बिल्ड करता है, जिसकी बेस के ऊपर हम दो लोग मेल और फीमेल के रिलेशनशिप को लेकर चलते हैं, या उसको हम अंडरस्टैंड करते हैं, या उसकी चीज़ों को हम समझने की तरह. इट मीन्स के वी हैव टू मूव फ्रॉम द बायोलॉजिकल टर्मिनोलॉजी टूवर्ड्स द सोशल कंस्ट्रक्शन ऑफ मेल एंड फीमेल टू गेट अंडरस्टैंडिंग अबाउट द heteronormative structure in our society, to get understanding about the roles and male and female according to their self-identity, according to their responsibility, and rest of things which are provided by the society. These are the some points which are we always related in our society कि जो male होगा वो dominate होगा strength के लिहाज से, domination के लिहाज से, but when we have to move toward the female तो empathy, institution and then sensitivity आ जाती है, और उसके लिहाज से हम बात करते हैं. Now these are the research questions which I developed during before my research, कि what type of thing, and got different ideas from the literature, what the people they are doing in all over the world. These are the basic things we try to tell us कि जितनी भी हमारी social linguistic approaches हैं, उसके लिहाज से हमने उसका impact check करना है कि formation कैसे होती है और किस तरह से उसकी interpretation होती है. Then the second objective which is related about the linguistic characteristics which are associated with the expression towards the male and females, about their roles, about the different things according to the cultural context, and then we people need to relate that particular characteristic जो कि हमें तमाम चीज़ों के बारे में बताते हैं. Then I moved toward my research methodology, which was based on the two major points, qualitative and quantitative. In the quantitative research, because this is a cross culture study, तो रूरल एरिया में भी हुई और अर्बन एरिया में भी हुई. 49 एक जगह से आई, मेरे पास 50 एक जगह से आई. गॉट अ डेटा फ्रॉम द एज लिमिट 25 से लेके मेरे पास 60 तक थी, जिसकी बीच में रहते हुए मैंने तमाम चीज़ों को डिस्कस किया. एंड एसोसिएटिव जो एक्सपेरिमेंट है, आई डेवलप थ्रू द पिक्चर कि वाई द डिफरेंट कैंडिडेट्स ट्राई टू पिक समथिंग. एक लिस्ट के अंदर जो है वो चीज़ें थी जिसमें मेल और फीमेल की एसोसिएशन की बेस में से, जिसमें आपका नेल कलर, आपका ज्वेलरी, आपकी बाकी चीज़ें थी. दूसरे पॉइंट के ऊपर हमारा ये था जिसमें वेपन था और बाकी चीज़ें थी. उसके बाद ये हुआ कि जो दूसरे पेज था उसके ऊपर डिफरेंट कलर की मुख्तलिफ चीज़ें दे दी गई थी और कहा गया था कि अपनी पसंद के बीइंग मेल और फीमेल आप इसको पिक करें. उससे भी हमारे पास एक डेटा रिवाइल हो कि बहुत सी ऐसी चीज़ें विद द पैसेज ऑफ टाइम इन लास्ट 5 years
बहुत सी जो यंग जनरेशन है उन्होंने ज्वेलरी के भी कुछ पार्ट्स को पिक किया जो कि आजकल वो कानों में डालना, चेन्स पहनना, ब्रेसलेट पहनना। अच्छा, उसके साथ कुछ फीमेल्स ने वेपन से रिलेटेड भी चीज़ों को सिलेक्ट किया ड्यू टू द सिक्योरिटी एंड द रेस्ट ऑफ थिंग। उसके बाद ये हुआ कि जब वो डाटा हमारे पास आया, फिर उसी कैंडिडेट के बीच में से हमने उनके पेरेंट्स से भी डाटा कलेक्ट किया, फिर उनके जितने भी जो ग्रैंड पेरेंट्स थे उनसे भी डाटा कलेक्ट किया कि जो बच्चों की सोशलाइजेशन है बीइंग अ मेल एंड फीमेल वो किस तरह से सोसाइटी में की जा रही है। आप उनको मेंटली उस तरह से सोशलाइज करना चाहते हो कि लड़की जो है वो सहमी भी रहे, घर में तरीके से बैठे, मैडम ने जैसे बताया शाउट ना करे और अच्छे तरीके से बिहेव करे, लेकिन लड़कों को आपने नडर कर दिया कि तुम जो मर्जी करो, रात को 11 बजे वापस आओ, हमें फ़र्क नहीं पड़ता क्योंकि सोसाइटी तुम्हारे लिए महफूज है। सो दीज आर द थिंग्स जो कि हमें पता लगी, जिसमें आपकी कल्चरल स्टीरियोटाइप्स भी हमारे पास आई हैं, जिसमें लैंग्वेज स्टीरियोटाइप्स भी आई हैं, जिसमें हमारे पास स्टीरियोटाइप कॉन्शियसनेस के हवाले से भी आई हैं कि नहीं मैंने बेटी के सामने ये बात नहीं करनी, उसको फ्रीडम मिल जाएगी और वो जब फ्रीडम मिलेगी उसके लिए प्रॉब्लम क्रिएट होगा। दैट इज़ बेस्ड ऑन द जेंडर लिंग्विस्टिक विच इज़ बेस्ड ऑन द लिटरेचर, सोशल प्रैक्टिसेस एंड एवरीडे एक्सपीरियंस। एंड बेसिकली मेरी रिसर्च जो थी वो आपके बेसिक जो डेली रूटीन के एक्सपीरियंस थे उनके ऊपर बेस करती थी कि आप अपने बच्चों और बच्चियों को सोशलाइज कैसे करते हैं, किस वर्ड्स को ज़्यादा यूज़ करते हैं, कौन से वर्ड्स बेटियों के लिए यूज़ नहीं करते, आप किस तरह से उनको लेके चलते हैं और उनका जो बिलीव सोशल कंस्ट्रक्शंस है, जो उनका बिलीव बन गया जिसको उन्होंने बिलीव में कन्वर्ट कर दिया है, उसको हम कैसे लेकर चलते हैं। तो बेसिकली मेरी रिसर्च इन तमाम पैरा अभी भी इसके अंदर बहुत से ऐसे पॉइंट्स हैं जो कि विद द पैसेज ऑफ टाइम रिसर्चेस कंडक्ट होंगी और उसके आगे हम लेके चलेंगे। इसके बाद एक 3-4 और हमारे सर्वे हैं वो भी कंडक्ट होंगे, तो ऑटोमेटिकली इस पेपर में से हमारी सोशल कंस्ट्रक्शन, लैंग्वेज कंस्ट्रक्शन और बाकी चीज़ें मेल और फीमेल के लिहाज से ज़्यादा विजिबल हो जाएंगी और ज़्यादा क्लियर हो जाएंगी। थैंक यू सो मच। आओ पंहिंजे मानवारी साइण डॉक्टर तहमीना मुफ्ती साहिबा, सिंधी अदब जी सदाबहार शख्सियत, पाण एक मुहक़िक़ आहिनि, कहाणीकार आहिनि, लेखक आहिनि, सिंधी शोबे सिंधी यूनिवर्सिटी जो प्रोफेसर भी रही चुकियूं आहिनि ऐं खेनि कंहिं तारुफ़ जी ज़रूरत कोन्हे। मां चाहींदसि त तमामु ताड़ियुनि जी गूंज में खेनि आजियाणो ॾिनो वञे। महिरबानी। ही मौज़ू लिसानियात जी हिकु अहम शाख़ समाजी लिसानियात जी रोशनी में कमु करे थो। हिन मौज़ू जो बुनियादी सुवाल हीअ आहे त ॿोली इंसानी ग्रोहनि में कीअं कमु करे थी। ॿोली समाजी रस्मनि रवाजनि जे असर हेठि रवैयनि ऐं वर्ताव जो बिहेवियर एंड एक्सप्रेशन जो इज़हार आहे। ॿोलीअ मथां कल्चर जो असरु हावी आहे। इज़हार ऐं वर्ताव ॿोलीअ मां ज़ाहिर थींदो आहे। इहो वर्ताव सिन्फ़ माना जेंडर खे सेखारियो वेंदो आहे। जेंडर में जेके मर्द बि आहे, औरत बि आहे, ॿार बि आहिनि ऐं जेके बि इंसानी जेके किरदार आहिनि उनजो सॼो जेको हिकिड़ो आहे उहो सॼो जेंडर सां तालुक़ु रखे थो। उहो औरत खे औरत ऐं मर्द खे मर्द करे सम्झायो वेंदो आहे। जॾहिं बि असां ॿोली ॻाल्हाईंदा आहियूं त उन में उहो फ़र्क़ु अहिड़ो हूंदो आहे जो असां मर्द खे मर्द करे ऐं औरत खे औरत करे जेको आहे सो हुन सां ॻाल्हायो वेंदो आहे, कम्यूनिकेट कयो वेंदो आहे। इहो अमल जेको आहे सो क़दामत पसंदि समाज पारां सकाफ़ती क़दुरु, नीम ऐं असूल लागू थियण करे शऊरी ऐं लाशऊरी तरह अमल में आणे थो। ॿोली औरत ऐं मर्द खे कीअं इस्तेमालु करे थी। रोज़मर्रा जे मामूलात में ॿोलीअ खे कहिड़े नमूने में कतब आणनि था। हिकु घर में रहंदड़ भातियुनि जो कल्चर मुख़्तलिफ़ आहे। भाउ ऐं भेण ॿोलीअ वसीले धार आहिनि। ज़ाल ऐं मुड़ुस उहे बि बिल्कुलु धार आहिनि ऐं उन ॿोलीअ जे ज़रिए जेका आहे असां संदनि सुञाणप कराई वञे थी। ॿोली सिन्फ़ खे कीअं सिख्या ॾिए थी ऐं उन में औरत जो कहिड़ो किरदारु आहे उन जी वज़ाहत बि असांखे जेको असांजो फोक विज़डम आहे उन में असांखे नज़र थो अचे। मसलन औरत सां कीअं थी ॻाल्हाए, पंहिंजे जेकॾहिं हुन हिकिड़े ख़ानदान में जॾहिं गॾिजी रहे थी त पंहिंजे ससु सां रहे थी, पंहिंजे ॾेराणीअ सां रहे थी ऐं ज़ाहिरात हिकिड़ी जॉइंट फैमिली सिस्टम में उहो हिकिड़ो तज़ाद बि हूंदा आहिनि, मोहबत बि हूंदी आहे। पर इहा चवणी तव्हां ॿुधो, ॾेराणियूं वेराणियूं, साहेड़ी आहेड़ी, आहेड़ी माना शिकारी, हण धकु धीअ खे सिखे नुंहुं। या जेकॾहिं को मर्द जंहिंजो रवैयो औरत सां या पंहिंजे समाज में ॿियनि माण्हुनि सां सुठो हूंदो त चवंदा रनाणो अकुल अथसि। ऐं जेको आहे सो इहो मर्द जे लाइ हिकिड़ो
फिक्स ॻाल्हि जेका आहे उहा कई वञे थी। इहो त हिन जो हिकिड़ो इंट्रोडक्शन जे हवाले सां त ॿोली कीअं आहे, जेंडर उनखे कीअं थो इस्तेमालु करे, या उहो समाज जेको क़दामत समाज जेको सदियुनि खां आहे उन जेका ॿोली डेवलप कई आहे, जेका वजूद में आंदी आहे, उहो कीअं मर्द औरत ॿार सां जेको आहे सो ॻाल्हाए थो, कम्यूनिकेट करे थो। इन हवाले सां जेको आहे सो सॼी दुनिया में जेकॾहिं ॾिसिजे त हीउ मौज़ू बि जेको आहे सो जीअं मां तव्हांखे पहिरीं चयो त नओं मौज़ू आहे, बिल्कुलु हिकिड़ो जंहिंखे सदी बि न थी आहे। हीउ मौज़ू लिसानी माहिर 1970 में रॉबिन लेकलॉफ जेको आहे सो जेंडर ऐं ॿोलीअ जे हवाले सां पहिरियों दफ़ो जेको आहे सो मंज़र आम ते आंदो, जंहिंमें हिन औरतुनि जी मख़सूस ॿोलीअ खे ऐं उनजी मख़सूस ख़ासियतुनि जी हैत में ॾिठो ऐं उनजी निशानदेही कई। मसलन अॼु सीउ घणो आहे, मां सुठी लॻां थी, माने हिकिड़ो मर्द खां पुछंदी या पंहिंजे भाउ खां पुछंदी या भेण खां पुछंदी औरत, छा मां सुठी लॻां थी? तव्हां थकल आहियो? मसइले खे सुलझाए वठिबो, पर औरत वटि उन मसइले खे सुलझाइण लाइ को वखर न हूंदो आहे, न ई उनखे जेका आहे सा उहा हैसियत हासिलु हूंदी आहे घर में या समाज में त हू पंहिंजा को हल जेको आहे सो उहो पेश करे, ऐं सभु मामला जेको आहे उहो मर्द तइ कंदो आहे। ॿियो आहे नरमाईअ सां गुफ़्तगू करणु, ऐं जेको आहे सो उन मां मुराद इहा आहे त पोलाइट फॉर्म ऑफ स्पीच जेका ज़ेरदस्ती वारी सब ऑर्डिनेंट वारी हालत खे ज़ाहिर करे थी। इन मुतालिक़ जेको आहे सो हिकिड़ो ॿियो मुहक़िक़ जेको आहे सो टेनी डोबरा जो ही ख़्यालु हो त मर्द पारां हावी थियण वारी ॿोली ऐं कल्चर में फ़र्क़ु कंदड़ बराबरीअ वारो गोल हासिलु करणु, ॻाल्हाइण वारे अमल में मुख़्तलिफ़ हासिलात कारीगरीअ सां हासिलु करणु आहे। इन मां मुराद तव्हां अॼुकल्ह ॾिसंदा हूंदा त हिरासमेंट जा जेके केसिस अचनि था उहो छा आहे, ॻाल्हाइण में हिरास करणु, ॿोलीअ खे अहिड़ो इस्तेमालु करणु वारो जेको पहलू आहे उहो असांखे साम्हूं अचे थो। उनखां अलावा डेबोरा कैमरून बि जेका आहे सा उहा हिकिड़ी ब्रिटिश मुहक़िक़ हुई, जंहिं मिथ ऑफ मार्स एंड वीनस जे उनवान सां हिकिड़ो किताबु लिखियो ऐं उन में बि इहो ई मवादु जेको आहे सो बहस कयो वियो। उनखां अलावा लाल ज़मान हिकिड़ो असांखे मुहक़िक़ आहे जेको जंहिं ट्रांसजेंडर ते कमु कयो, जंहिंखे असां टी जिन्स चऊं या हिकिड़ो टिपिकल लफ़्ज़ आहे खदड़ा, जिन जो प्रोफेशन छा आहे आवाज़ ऐं ताड़ियुनि सां ऐं पंहिंजो जेको मुख़्तलिफ़ जेके हुन जा जेका ॿोली आहे उन जे हवाले सां जेको आहे सो ज़मान साहब जेको आहे सो ॻाल्हायो आहे, ऐं उन्हनि जी ॿोली ऐं समाजी जेके आवाज़ आहिनि जंहिंखे चइबो आहे सोशो फोनेटिक्स, उन खे जेको आहे सो हुन साम्हूं आणे करे जेको आहे सो बहस कयो आहे ऐं उन्हनि ॻाल्हियुनि खे साम्हूं आंदो अथई। सिंफ़ जेंडर ऐं ॿोलीअ में हिकु जहिड़ा आहिनि ऐं उन्हनि जे तालुक़ ऐं बराबरीअ खे सम्झणु तमामु गंभीर ऐं चैलेंजिंग आहे। जीअं तव्हांखे मूं पहिरीं चयो त जेके हिरासमेंट जा केसिस अचनि था उहे इन करे था अचनि त ॿोली जेको जेंडर इस्तेमालु करे थो, चाहे उहा औरत हुजे चाहे उहो मर्द हुजे, उहो उनखे कीअं थो कतबु आणे, त इहे इट्स वेरी डिफिकल्ट, माना ॾाढो हिकिड़ो गंभीर मामिलो आहे। ऐं जेको आहे सो जंहिं ॿोलीअ वसीले अण बराबरीअ खे जनमु ॾिनो आहे, ॿोली अण बराबरीअ खे जनमु ॾिए थी। मुंहिंजो जेको रिसर्च पेपर आहे उन में मां ॿोलीअ ते क़दामत पसंदि समाज जो असरु ऐं उनखां अलावा जेको आहे सो असांजे माया नाज़ फ़ख्र जेको शाइर आहे शाबती भिटाई, उनजी जेका ॿोली आहे उन ते कमु कयो आहे। ऐं उनखां अलावा जेके असांजा चूंड लेखक आहिनि उन्हनि खे मां उन्हनि ते कलम खयो आहे, जंहिंमें महताब महबूब आहे ऐं नूरुल हुदा शाह, शेख अयाज़ शाह लतीफ़ खां पोइ शेख अयाज़ ऐं कुझु ॿिया शाइर जेके आहिनि उन में शामिलु आहिनि। जीअं त असांखे हिते एब्स्ट्रैक्ट पेश करिणो हूंदो आहे त इन करे मां थोरो शाह लतीफ़ ते अचां थी। त शाह लतीफ़ जो कलाम तमसील ऐं अलामत जे रंग में रंगियलु आहे। शाह लतीफ़ पाण औरताणे रूप में मुखातिबु थियो आहे। हू औरत जी बहादुरी, क़ुर्बानी ऐं नासमझीअ सां गॾु संदसि वजूद सां लाॻापियल समूरनि रंगनि अहसासनि जी अवतार कई आहे।
खेसि रस्तो ॾेखारींदे तंबीह बि करे थो, उनजी निशानदही बि करे थो। शाह जी ॿोली सिंफ़ सां, जेंडर सां हिकु डायलॉग आहे, मकालमो आहे, जेको जेंडर बाबति हिकु रवैयो ऐं वर्ता ज़ाहिर करे थो। उनजी तख़लीक़ी ॿोलीअ जे वसीले अण बराबरीअ खे ख़तमु करे थो। संदसि ॿोली क़दामत पसंदि समाज मां हासिलु थींदड़ इदराक, आला ॼाण ऐं गुणनि खे औरत जे वजूद सां सलाहियो आहे। जंहिं ॿोलीअ में सिंफ़ सां मुखातिबु थियो आहे, उहा ॿोली बराबरी जी सिख्या ॾिए थी, औरत खे औरत सां मिलाए थी। उहा ॿोली कल्चर ऐं समाजी अण बराबरीअ खे रद्द कंदे समाज पारां मुक़ररु कयल किरदार ऐं ॿोलीअ जे वसीले जेको हिकिड़ो फ़र्क़ु आहे उनखे रद्द करे थो। ऐं किथे किथे वरी नरमाईअ सां, ऐं किथे पोलाइट फॉर्म ऑफ स्पीच, ऐं किथे हिमत ऐं बहादुरी सां संदसि ॿोली बि वधंदी नज़र अचे थी। ऐं मुआशिरे जो जेको हिकिड़ो पोइते पियल किरदारु आहे उनखे बि हिमत मिले थी, ऐं उहा अॻिते वधंदी जेका आहे नज़र अचे थी। सुर आबरीअ में गेड़ू वेस, जोगियाणी थियणु ऐं कननि में कीनरो पाइणु विझणु अलामती आहे, पर ॿोली बराबरी जी ॻाल्हि करे थी। अॼु मलींदियसि माए, धाञा कंदियसि कपिड़ा, जीजां जोगियाणी थियां, मूंखे झल म पाए, होत ॿरो चलाए, कने कीनर पायां। हाणे हिते जेको आहे उहा उन पाता या न पाता, पर ॻाल्हि इहा आहे त शाइर उनखे कीअं थो पेश करे। लिखे जे लेख ते यकीन करण सां गॾु विख वधाइण जो अज़्म ॿोलीअ खे ॾिए थो ऐं जेंडर सां मुखातिबु थिए थो। ॾाघनि ॾेरनि ॾूंगरनि ॾुखनि ॾुधी, पुछां पेर पुनुह जो, विझां विख वधी, लिखे आऊं लधी, न त पटनि केरु पंधु करे। ॿोली में तंबीह ऐं ग़लती जी निशानदेही ऐं अंजाम। सुर लीला चनेसर में मणे ते मोहिजी, मोहड़ी केई मर्क, चई चनेसर ॼामसीं, विधो तो फ़र्क़ु, वरी वियो वरक़, आयो ॾींहुं ॾुहाग जो। सो इहो इन में जेको आहे ऐं हिकिड़े हंधि चवे थो त जंहिंमें पिदरी समाज ऐं अगाटे समाज जो जेको अक्स आहे उहो असांखे नज़र थो अचे। जे लीलाए न लही त पिणु लीलाए, आसरो मल आहे, सॼण सभा जो घणो। अहिड़े नमूने सां अयाज़ बि जेको आहे पंहिंजी शाइरीअ में औरत खे जेको आहे सब्जेक्ट बनायो आहे, मौज़ू बनायो आहे, रूमानवीते जे हवाले सां, समाज जे हवाले सां, गुरबत जे हवाले सां। पर हिते चंद सिटूं जेके आहिनि से मूं पिकअप कयूं आहिनि। उन में चए थो त आवी तपी रही आहे, आवी तपी रही आहे, सोचे सोचे घड़ा ठाहियो, पका अॻे खां पका घड़ा, शायदि वरी का सुहिणी अचे, शायदि वरी ॿिए पार चंग चढ़ा वॼनि। अहिड़े नमूने सां हू क़दम खणो, पर आवी तपियल आहे, पर ॿोलीअ में कचाइप ऐं शक आहे। पको पह कयो, पर तब्दीली अचण में अञा बि शक आहे। अयाज़ जेंडर सिंफ़ ऐं ॿोलीअ खे सियासी ऐं समाजी हालतुनि क़दामत खां जिदत ॾे लाड़ो रखंदड़ समाज जे असर हेठि नज़र अचे थो। सोरठ तुंहिंजूं आरसियूं मिड़ी मेण थियूं, रस्ता बंदि थियण जी ॻाल्हि करे थो, उन तरफ़ इशारो आहे। अहिड़े नमूने सां मूं मेहता महबूब जी कहाणी जेका आहे सा उहा शरीद कहाणी आहे, संदसि कहाणी नक आहे, जंहिंमें हुन कुझु पहाका बि इस्तेमालु कया आहिनि। तालीम हासिलु करणु माना नक वढण जे बराबरि आहे। ऐं जेको आहे अहिड़े नमूने सां जेको आहे हीउ मुंहिंजो पेपर जेको आहे मुकमल थींदो, इनशाला छपंदो त तव्हांजे साम्हूं ईंदो। महिरबानी। पाण हुयूं मैडम तहमीना मुफ्ती साहिबा। तमामु स्कॉलर्स लाइ हिकु भेरो ॿीहर बहितरीनु ताड़ियूं थी वञनि। पल पोपट आ, पल जुगनू आ, हर पल खे पंहिंजी ख़ुशबू आ, पल हंस पखियुनि जो जोड़ो आ, हा तंहिंजो अंत विछोड़ो आ। ख़ुशबू ऐं रंग बिखेरींदड़ हिननि हसीन लम्हनि जो सिलसिलो जारी रहंदो, पर मुंहिंजो तव्हां सां साथ पुॼाणी ते पहुतो। अलावाही।